ख़ासख़ेली सिंध जी हिकु अहम ज़ात आहे। ख़ासख़ेली सिंध में घणी तइदाद में रहनि था। ही ज़ात सिंध जे तक़रीबन हर इलाइक़े में मौजूद आहे। चवनि था त ख़ासख़ेली ॿिनि लफ़्ज़नि ख़ास ऐं ख़ेल जो मुरकब आहे। ख़ास जी माना आहे अहम नौकर, ख़िदमतगार, ऐं ख़ेल जो मतिलब आहे घोड़ो। इस्तिलाही माना थींदी घोड़े झलण वारो अहम नौकर। चवनि था त पुराणे वक़्त में ही माण्हू बादशाहनि जी सवारी लाइ घोड़ा तयारु कंदा हुआ। चवनि था त पुराणे दौर में लश्कर जी अॻवानी कंदड़ सिपह सालार हिकु सींघारियल ख़ासि भले घोड़े ते सवारी कंदो हो, जंहिं करे उनखे ख़ैली चयो वेंदो हो। इहा उनजी सुञाणप हुई जेका अॻिते हली संदुन ख़ानदान जी सुञाणप बणिजी वई। चवनि था त मुग़ल ऐं सिंध जा ॿिया हाकुम पंहिंजी हिफ़ाज़त लाइ ख़ासि ख़ेल फ़ौजी दस्ता मुक़ररु कंदा हुआ। ही उहे ख़ासि माण्हू हूंदा हुआ जिन खे हरम में सिरा ऐं महल खां वठी बादशाह जी ज़ाती कमरे ताईं बिना कंहिं रोक टोक जे वञण जी इजाज़त हुई। ही एतिरा बाइख्तियार हुआ जो वज़ीर मुशीर बि संदुन अॻियां मुहताज हूंदा हुआ। टालपुरनि जे दौर में बि ख़ासख़ेली जंगजू ऐं बहादुरनि जी हैसियत में हुक्मराननि सां गॾु हरम सरा जा निगहबान रहिया आहिनि, जंहिं करे राज में संदुन इज़्ज़त हुई ऐं मंझाहनि के ख़ासि वज़ीर बि बणिया। किताब तारीख़ ख़ासख़ेली मुरत्तिब मलिक मोहसिन ख़ासख़ेली जे लिखण मूजिबि ख़ासि ख़ेल फ़ौज कुनूज जो क़िलो फ़तह करण में सुल्तान महमूद ग़ज़नवी जी वॾी मदद कई हुई। विकीपीडिया मूजिबि ख़ासि ख़ेल क़बीलो अरबन सां सिंध में गॾिजी आयो हो। रहीमदाद ख़ान मौलाई शीदाई तारीख़ ख़ासख़ेली में लिखियो आहे त ख़ासख़ेली असुल अरब आहिनि, जेकी ओमान खां निकिरी पहिरियां मकरान ऐं पोइ लस ॿेले में सुकूनत पज़ीर थिया। आईन अकबरी जिल्द पहिरें में ख़ासख़ेलिन खे ॿाहिरियां आयल ऐं अफ़गान ॼाणायो वियो आहे। जनाब अयाज़ भागत साहब पंहिंजे किताब सिंध में रहंदड़ ज़ातियूं क़ौमूं ऐं क़बीला में लिखनि था त अफ़गान क़ौमनि बि पंहिंजे कंहिं ख़ासि ज़ात जे पुठियां ख़ैली लॻायो, जीअं दाऊद ख़ेल, सुलेमान ख़ेल वग़ैरह। उन्ही करे अॼुकल्ह ख़ैल ऐं ख़ैली जे करे सिंध में रहंदड़ ख़ासि ख़ेली, जिन जो पिणु सिंध जे हुक्मराननि जे ख़ासि तबिके सां ताल्लुक़ हो, उहे कुरैशी नस्ल मां सॾिराइनि था। के पठान सम्झनि था। हिन जो कंहिं बि तरह अरबन ऐं पठाननि सां नस्ली ताल्लुक़ कोन्हे। पाण अॻिते लिखनि था त न हू अरब थी सघनि था, न वरी सिंधी। ख़ासख़ेली हिकु ख़ानदान जा फ़र्द न आहिनि। हू मुख़्तलिफ़ ज़ातियुनि, नस्बनि ऐं नस्लनि जो मजमूए जो नालो आहे, जेके हुक्मरान तबिके सां ताल्लुक़ रखनि था। किताब ज़ातियुनि जे इनसाइक्लोपीडिया मुताबिक़ ख़ासख़ेली मुसलमाननि जी हिकु समाट ज़ात आहे। हिन खे लस ॿेले में गड्डो, लाड़ में गोलाड़ो, थर में बजीर ऐं अंदरूनी सिंध में ख़ासख़ेली सॾनि था। जनाब एस अली सादिक साहिब ख़ासख़ेलिन खे ग़ुलाम क़बीलो लिखियो आहे। चवनि था त ख़ासख़ेली फ़ौजी ज़िंदगी इख़्तियार करण वक़्तु सरख़ेल ऐं ख़ासि ख़ेल सॾिबा हुआ, पर फ़ौजी ज़िंदगी विञाइण खां पोइ खेनि ग़ुलाम तसवुरु कयो वियो। बहरहाल ख़ासख़ेली सिंध जे तक़रीबन हर हिस्से में वॾी अक्सरियत में रहनि था, जिन जा पोइ केतिरा ई पाड़ा आहिनि, जहिड़ोकि खुशहालाणी, शाबराणी, सारंगाणी, गुलाबाणी, मुरादाणी ऐं गोलाड़ा वग़ैरह, जिन जी अक्सरियत सिंधी ॿोली ॻाल्हाए थी, जॾहिं त ॿिया पंहिंजी इलाक़ाई ॿोली ॻाल्हाइनि था।